अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हांखे सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे क़िस्त नंबर 140 जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं त क़िस्त नंबर 140 में छा थियण वारो आहे या छा थींदो। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। त सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे 140 क़िस्त में तव्हां ॾिसंदा त रबन ऐं मीरा खैरन सां अस्पताल मां वापसि मोटी अचनि था। दोस्तों, ॿिए तरफ़ रईस कमाल खान कुझु नवां माण्हू घुराए थो रबन ऐं मीरा खे मारण लाइ। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त राणो उन्हनि सभिनी माण्हुनि खे हिकु ठाऊ को कुटको ॾिए थो। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त ॿिए तरफ़ मीरा जो भाउ गुलाम शर्मसार थी अची मीरा जे साम्हूं बीहे थो ऐं मीरा खां माफ़ी वठे थो ऐं मीरा संदसि उनखे माफ़ बि करे छॾे थो। दोस्तों, उम्मीद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ, वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ यानी ड्रामनि बाबति, अदाकारनि बाबति वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों।